नाज़रीन, सेवण में आशूरे जो ॾींहुं अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो पियो वञे। केतिरा ई जुलूस बरामद कया विया आहिनि। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि साथियनि पारां ॾिनल अज़ीम कुर्बानी ते खेनि भेटा पेश करण लाइ क़दीमी हुसैनी इमाम बारगाह ताबिन ताज़ियनि ते मुश्तमिल मातमी जुलूस कलंदर लाल शहबाज गादी नशीन सैयद हाजन शाह लखियारी जी अॻवानी में बरामद कयो वियो। मातमी जुलूस लाल शहबाज जे क़दीम अलम पाक वटि आंदो वियो, जिते दुआ घुरण बाद जुलूस पंहिंजे मुक़ररु कयल रिवायती रस्तनि तां थींदो सैयद साबित अली शाह करबलाई जे पिण ते पहुतो। मुल्क जे कुंड कुर्छ मां हज़ारनि जी तादाद में पहुतल अज़ादार या हुसैन जूं सदाऊं बुलंद करे ज़ंजीर ज़नी ऐं सीना ज़नी कई। इंतिज़ामिया पारां मातमी जुलूस जी हिफ़ाज़त लाइ सिक्योरिटी जा इंतिज़ाम सख़्तु कया विया आहिनि, जॾहिं त मोमिननि पारां थधे ऐं मिठे पाणी जूं सबीलूं लॻाए लंगर न्याज़ पिणु तक़सीम कयो पियो वञे। जुलूस जे रस्तनि ऐं शहर अंदरि सिक्योरिटी जा इंतिज़ाम इंतिहाई सख़्तु करे 500 खां मथे पुलिस एहलकार ऐं 300 रेंजर्स जा जवान मुक़ररु कया विया आहिनि। पहिरियों भेरो CCTV कैमराऊं पिणु लॻायूं वयूं आहिनि।